अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां या मंजर अजीज सबका पेरा शामिल कदासी हिन वक्त दी हेडलाइन। इमरान खान मुल्क में अमन लाइ खतरो बणिजी चुको आहे। हिकु भेरो ॿीहर डफेड़ पखेड़ण वञे पियो। इमरान खान लांग मार्च न पर गोगी मार्च कयो। गुज़िरियल हुकूमत जे अवाम दुश्मन फैसले सबब भोगे रहिया आहियूं। मौजूदा हुकूमत तेल जे अघनि में वाध सां गॾु अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शादिया मरीज़ी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हुकूमत 28 अरब रुपयनि जो रिलीफ पैकेज ॾिनो आहे। रिलीफ पैकेज जी शुरूआत जून खां थींदी। इमरान खान खे आइनी तरीक़े सां हटायो वियो। इहा ॻाल्हि हिन खां बर्दाश्त न पई थिए। IMF चए था पाकिस्तान खे गिरवी कयो वियो आहे। हू अवाम लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो। इमरान खान IMF सां पेट्रोल महांगो करण जो मुआहिदो कयो। पाकिस्तान जी मईशत हिन वक़्तु वेंटिलेटर ते आहे। अॻूणे वज़ीर आज़म जी पॉलिसी सबब पाकिस्तान जा समूरा दोस्त दुश्मन फ़हरिस्त में हलिया विया। मुस्लिम नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो कामरी में तकरीर के खिताब। संदसि चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत इंतकाम खां सवाइ कुझु न कयो। KP जे वॾे वज़ीर बयान ॾिनो त सूबे जी फोर्स इस्तेमाल कंदो। संदसि बयान जो मतिलब पाकिस्तान ते हमलो करण चाहे थो। लांग मार्च में शामिल माण्हू हथियारबंद हुआ, जंहिंजो इमरान खान एतराफ़ करे चुको आहे। इमरान खान बेएतमादी दौरान आसिफ अली ज़रदारी सां राब्तनि जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे 26 सालनि खां चवां पियो त आसिफ ज़रदारी ऐं नून लीग हिकु आहिनि। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियो। इस्तीफ़ाउनि जी तस्दीक लाइ वञण जी ज़रूरत न आहे। असेंबली में वापसि वञण इम्पोर्ट हुकूमत खे तस्लीम करणु आहे। लांग मार्च ख़त्म करण पुठियां का डील नाहे। लांग मार्च ख़त्म न करियां हा त रतो छाण थे हा। अमरीका जो असरेट मखसूस लाबी मुसलमान मुल्कनि ते दबाव विझी इसराइल खे तस्लीम कराइण चाहे थी। वफ़ाक़ी काबीना इमरान खान जे लांग मार्च में हथियार आणण जी एतराफ़ जो नोटिस वरितो। जांच कमेटी क़ाइम। काबीना पारां कंहिं बि रियासत मुखालिफ़ मार्च खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण। इमरान खान ऐं KP जे वॾे वज़ीर महमूद खान जे बयाननि ते कार्रवाई जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत ते वफ़ाक़ी काबीना जो इजलास। PTI जे लांग मार्च दौरान भञ ऐं तशद्दुद जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त मार्च जी आड़ में वफ़ाक़ ते हमलो कयो वियो। हथियारबंद जथनि पुलिस खे यरगमाल बणायो। जथनि खे रोकियो वियो त पुलिस ते फायरिंग कई वई। PTI मार्च जो को सियासी मक़सद न हो पर रत जी रांदि खेॾणु हो। ही फितनू ऐं फसाद मार्च हो। ख़ैबर पख्तूनख्वा जे पुलिस खे ॾोहारियुनि जे लश्कर में शामिल कयो वियो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते 3 कलाकनि अंदरि जलसेगाह तयारु कयो वियो। इमरान खान जो फसादी टोलो मुल्क में फसाद ऐं डफेड़ पखेड़ण चाहे थो। इमरान खान 100 सेको न पर 200 सैकड़ो गोलियूं हलाइण आयो हो। वफ़ाक़ी सलाहकार कमर ज़मान कायरा चयो आहे त जमहूरी अंदाज़ में पंहिंजो जमहूरी हक़ इस्तेमाल कयो। नेब कानून में तरमीम कंहिं गैर लाइ नाहे कई। तरमीम अदालतुनि जे फ़ैसिलनि जी बुनियाद ते कई वई। चाहियूं था त समुंड पार पाकिस्तानियुनि खे पार्लियामेंट में नुमाइंदगी मिले। इमरान खान जी फौरी चूंडुनि जी ॻाल्हि मञी बि वठिजे त छा EVM जी तयारी आहे। जेकॾहिं परॾे में रहंदड़ पाकिस्तानी जे वोट खे तस्लीम करे वठूं त उन जा बि टूल्स न आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असद महमूद चयो आहे त हू हर सूरत में रियासत जी अमलदारी क़ाइम रखण जी कोशिश कंदा। इमरान खान तस्लीम करे थो त मार्च में कुझु माण्हू हथियारबंद हुआ। अॼु वरी फोर्सिस जे इस्तेमाल करण जी ॻाल्हि थी पई वञे। आइन पुरअमन एहतजाज जो हक़ ॾिए थो पर हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त शहरियुनि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे शफ़ाफ़ चूंडुनि में जेकॾहिं को वॾी रंडक आहे त उहो चीफ इलेक्शन कमिश्नर आहे। हू असेंबली जे फ्लोर ते स्पीकर जे साम्हूं इस्तीफ़ाऊं ॾेई चुका आहियूं। इलेक्शन कमीशन मेंबरनि खे डीनोटिफाई करण जो नोटिफिकेशन जारी न पई करे। क़ौमी असेंबली जी मौजूदा स्पीकर वटि PTI मेंबरनि खे घुराइण जो को इख्तियार नाहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॾे त पुरअमन एहतजाज संदन हक़ आहे या न। हमाद अज़हर चयो आहे त मुल्क जे वॾे पार्टी खे भित सां न लॻायो वञे। राणा सनावला चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो। घरू वज़ीर हथे ख़ाली ॿारनि ऐं औरतुनि ते ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो।
बिजली जे अघ में ₹3.99 वाध नेपरा सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते बिजली ₹3.99 महांगी करण की मंजूरी ॾेई छॾी। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली जे अघनि में वाध की मंजूरी ॾिनी वई। शहरीन के सहूलतूं फराहम करण हुकूमत की पहली अवलियत है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे में रेस्क्यू 122 जी सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पहिरें मरहले में 1122 सर्विस तहत 50 एम्बुलेंसूं रोडन ते हूंदियूं। 1122 सर्विस जूं 6 स्टेशनूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सर्विस जो स्टेशन कराची ऐं लाड़काने में हूंदियूं। सिंध में पानी खोट बाबति ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त सिंध खे हिसे जो पानी न ॾिनो वियो। सिंध में पानी खोट सबबि ज़राअत मुतासिर थी। हिन साल पानी जो बदतरीन बहरान कर खणियो। नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते जेको हमलो थियो आहे, असां सभु कलम धणी उन सां गॾु आहियूं। हीउ तमामु ग़लति अमल आहे। इंसाफ़ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त ही ग़रीब मिसकीन माण्हुनि जो आवाज़ आहिनि। कराची के शारा फैसल पुलिस सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी के डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते हमले में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई न कई। जवाबदारनि जा साथारी सहाफ़ी नसीर गोपांग के घर ॿाहिरां ब्लैक वीगो में चक्कर लगाए पाड़े वारनि ऐं ॿारनि खां नसीर गोपांग जो घर ऐं ॾस पतो मालूम करे हिरासा करण लगा। नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते हमले खिलाफ़ जामशोरो, बाढ, पेरूमल ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। जवाबदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। पीपुल्स पार्टी के MPA अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि धरती टीवी के न्यूज़ डायरेक्टर नसीर गोपांग ते हमले की मज़म्मत करे छॾी। MPA अली हसन ज़रदारी नसीर गोपांग का मामले जा तफ़सील मालूम किया। SSP ओभर कराची के जवाबदारनि खिलाफ़ तुर्त कार्रवाई की हिदायत। कंडियारो के कचेवारे इलाके में नौजवान कतुल, बखरी थाने के हद में हथियार बंदन फायरिंग करे साबुन मसामटियो के जख्मी कर छड़ियो। जख्मी नौजवान अस्पताल नियदे दम ॾेई छॾियो। मांझन भरसा कोयले की खाण में कम करण दौरान भिक किरण सबब 2 पोरियत दबजी फोत। वॾिन कोशिशुनि बैदि मलबो हटाए फौतिन जा लाश कढिया विया। थोड़ी फाटकवासी रफ़ीक मुरीदानी ऐं खुदा ॾिनू मुरीदानी जा मड़ ज़रूरी कार्रवाई बैदि वासन हवाले। उबाड़ो भरसा 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल ॻोठाणे अब्दुल गफ़ार सोलंकी जे अगवा जो इंकशाफ। धाड़ेलनि जो मुगवी जे वारसनि के फोन, 25 लाख रुपया भुंग तलब, रिपोर्ट दाख़िल। पाकिस्तान और श्रीलंकन वुमेन क्रिकेट टीम विच में वनडे सीरीज़ सुभाणे का कराची में शुरू थी। बई टीमूं सुबह 9:30 बजे मैदान में लहंदियों। रांदीगरियाणियूं पुरजोश, ट्रॉफी की मुहूर्त कई गई।